पलों मां पाया साईं तुंहिंजे दर ते। पूज पीरगोट पंचायत चालीहो साहब 75 साल खां हिते मल्हायो वेंदो आहे। जी बिल्कुल सही ॿुधो तव्हां। जीअं हर जगह ते चालीहो मल्हायो वेंदो आहे, तीअं ही हिन मंदिर में झूलेलाल जो भी चालीहो मल्हायो वेंदो आहे। हिते भी संगत ईंदी आहे जोत जा दर्शन करण ऐं अखो पाइण। हर साल हिन मंदिर में भी संगत मटकी खणंदा आहिनि। लाल साईं मटकी खणण न विसरजो। झूलेलाल साईं महिमा तुहिंजी आहे अपरम पार, करी तो बेड़ा सब जा पार। तू ही दाता, तू ही दयालु, तू ही सर्जनहार। 6 तारीख़ जुमे जो ॾींहुं, मटके जो टाइम शाम 5 बजे खां। एड्रेस तव कपिलेश्वर महादेव मंदिर, पवाई पीरकोट, श्रीराम टाकीज, उल्हासनगर फोर्ट। सभई चओ झूलेलाल।